ख़बरों असां शेयर कंदासीं। घोटकी ज़िले में वधंदड़ बदअमनी ऐं शहर में चोरियूं, धाड़ा, अगवा ऐं ज़िले में अमुन जी सूरत हाल ते शहरी इताद घोटकी पारां सब्ज़ी मंडीअ में इजलास कोठायो वियो। तफ़सील मूजिबि शहरी इताद घोटकीअ जी मेज़बानी हेठि सब्ज़ी मंडी में इजलास कोठायो वियो, जंहिंमें शहरी इताद जे चेयरमैन रईस अलावा साहिब घोटो, लाला कैसर ज़मान पठान, मोहम्मद साले आसिफ समेजो, एहसान खान घोटो, नूर बख्श बिरोई, लाला अकील पठान, एडवोकेट लाल बख्श घोटो, मोहम्मद हसन चाचड़, अली नवाज़ बहण, गुरमुख दास, बिशम लाल, बशीर महर, मोहम्मद आज़म चाचड़, रईस खादिम चाचड़, मुश्ताक शाही लगारी, माजिद सुमरो, मोहम्मद मलूक भुट्टो ऐं सखी जान चाचड़ समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं यूनियन जे अॻवाननि शिरकत कई। इजलास में ज़िले अंदरि बदअमनीअ जो ज़िम्मेवार चूंडियल नुमाइंदनि खे करार ॾिनो वियो। ज़िले में पुलिस जी कारकर्दगीअ ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो। SSP घोटकी समेत SHO घोटकीअ खे बदिली करे नवां ऑफिसर मुक़ररु करणु ऐं ज़िले अंदरि अमुन न थियण जी सूरत में जुमे ॾियारे शहर अंदरि मुकमल शटर बंदि हड़ताल करे अमुन जी रैली कढण ते इतफ़ाक़ कयो वियो। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, जी बिल्कुलु, हिन वक़्तु मां मौजूदु आहियां घोटकी शहर में। ही राति जेको अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे, जिते सावंत बिरादरी जा 2 नौजवान ऐं हिकु न्याणी क़तल थी वई आहे, उन हवाले सां शहरी इताद पारां हिकु मीटिंग कोठाई वई, जंहिंमें असां सां गॾु आहिनि शहरी इताद जा अॻवान ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं, ही जेको अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे ऐं उन में जेके ही 2 नौजवान क़तल ऐं हिकु जेको आहे त न्याणी क़तल थी वियो आहे, उन जे बारे में तव्हां छा था चवणु चाहियो? पहिरियों त असां इन जे अमलनि फ़ैलनि जी मज़मत कयूं था। जेके ही राति मर्डर थिया आहिनि घोटकी में ऐं जेके अगवाऊं थियूं आहिनि, हिकिड़ो 12 ॿाह खजी विया आहिनि ऐं हिकिड़ो करोड़ो खजी वियो आहे। इहो अमल जेको आहे इहो तमामु मज़मत जोॻो अमल आहे। जेतिरी मज़मत कजे इन जे घटि आहे। अॼु जेकी ही दोस्तनि मीटिंग रखी रही, असां उनजी सपोर्ट कई थिए। इख़लाक़ी तौर ते असां जेके बि दोस्त शारी जेके बि आहिनि, जेको बि पॉज़िटिव अमल करनि था, असां उन सां गॾु आहियूं ऐं कोशिशि कयूं था त इहे जेके मामला आहिनि, जेके ई मसइला आहिनि घोटकी जा, इहे ख़तमु थियनि ऐं सभु जेके बि शहरी आहियूं, सिविल सोसाइटी जा माण्हू, वकील बिरादरी जेके बि आहियूं, असां गॾु आहियूं ऐं मुतफ़िक़ आहियूं। इन अमलनि जी मज़मत कयूं था ऐं इहे अमल ख़तमु थियणु घुरिजे। साईं, ही जेको वाक़ियो पेश थियो राति, ऐं उन जे लाइ तव्हां कहिड़ी जेका आहे त लाइ अमल जोड़ियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजे शहर ते राति हिकिड़ो कड़की जेको आहे चवंदा कड़की, जीअं खिवण कड़कदी आहे जी ऐं गाज कड़कदी आहे, जीअं हिकिड़ो ज़लज़लो ईंदो आहे असांजे शहर ते, ज़लज़लो आयो राति। 2 माण्हू शहीद थी विया, छा हिकिड़ो न्याणी जेका शहीद कई अथऊं, हिकिड़ो सूमरो आहे जेको उहो ज़ख़्मी आहे। छो असांजे शहर में ला क़ानूनियत वधी वई आहे। सिंध में त आहे पर असांजी घोटकी में ला क़ानूनियत वधी वई आहे। इन जे लाइ असां पंहिंजो शहरी इताद अॼु लाइमल जोड़ियो आहे ऐं जुमेवार ॾींहुं असां पंहिंजे शटर बंदि हड़ताल कंदासीं ऐं पुरमन असां पंहिंजी रैली कंदासीं। हितां जो ऑफिसर नाहिल नी, हितां जो डोगर जेको आहे नाहिल आहे, हितां जो SP नाहिल आहे, हितां जो MNA नाहिल आहे, हितां जो MP नाहिल आहे। छाजे करे जी अवाम जी असांजी रखवाली नथो करे, अवाम खे तहफ़ुज़ नथो ॾेई सघे। असां पंहिंजो शहरी इताद जो फोरम इन जे करे जोड़ियो आहे त असां शहरनि खे पंहिंजो तहफ़ुज़ ॾियूं ऐं कारोबारनि खे तहफ़ुज़ ॾियूं। हे जेको राति मसइलो थियो आहे, इहो वॾो मसइलो आहे असांजे शहर जे मथां, जेको 20 किलोमीटर करे जेको धाड़ेल असांजे शहर ते अचनि था पिया। माना हितां जी पुलिस, हितां जी माना नाहिल पुलिस जेको करप्शन में पूरी आहे जी, असां हुनखे चवंदासीं महिरबानी करे तो बदिली कराए वञो, न त असां उन्हनि जे ख़िलाफ़ु निकिरंदासीं। महिरबानी। साईं, ही जेको राति वाक़ियो पेश आयो आहे त इन हवाले सां तव्हां पुलिस जे बारे में छा था चवणु चाहियो? साईं, मां त सभ खां पहिरियों चवंदुमि घोटकी में पुलिस नाले का शइ आहे ई कोन। छो जे असां दरिया ते वेठा आहियूं, पिकटन जो जेको नालो आहे उहो असां अखियुनि सां ॾिसूं था। राति जो जेके सिपाही पिकटन ते आहिनि उहे एॾा परेशान हूंदा नी, जॾहिं उते पाड़े वारो माण्हू वेंदो आहे तॾहिं उहे ड्यूटी करनि था। उन खां पोइ पहिरियों रमज़ान दमे ते जेको हिकु महार हिकु लिगारी शहीद थियो, उन में 2 कलाक फायरिंग हली, न DSP पुॻो, न SHO पुॻो, न SP पुॻो, पर सुबुह ताईं न पहुता। जेके पिकटन जे नाले ते करप्शन थिए थी, बक़ाया पुलिस जे रेट कुझु ई कोन्हे। डेली मग़रिब खां पहिरियां धाड़ेल शहर में पुॼी वञनि था, जेके मुकमल पंहिंजे आराम सां वारदात करे वञनि था हलिया। कल्ह हेॾो सारो सान्यो थियो आहे, 20 किलोमीटर धाड़ेल इहे क्रॉस करे विया हथियारनि समेत। इनखे कंहिं जॻह ते बि का रुकावट न थी ऐं अहिड़ा वाक़िया हज़ारे थींदा। बिल्कुलु गारंटी सां मां चवां थो, कादरपुर हुजे, घोटकी हुजे, धाड़ेलनि जी यलगार जारी रहंदी।
ऐं तव्हां इन्हनि जे लाइ हिकमत अमली कहिड़ी जोड़ी आहे? असां सभ खां पहिरियों त जुमे जे ॾींहुं असांजी शहर मुकमिल बंदि हूंदो, उन खां बाद रैली थींदी, बाद में असां SP ऑफिस या DIG ऑफिस जो दरवाज़ो खड़काईंदासीं। साईं तव्हां छा था चवणु चाहियो हीउ जेको राति अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे? साईं इन जी सदीद मज़म्मत कयूं था ऐं इहो वाक़ियो जेको आहे शहर में सिटी शहर घोटकी में जेको आहे 16 खां 20 किलोमीटर धाड़े पंधु करे अची माण्हू मारे वरी साॻी जाइ ते बिना ख़ौफ़ जे हलिया विया नी, फायरिंग कंदा, रस्ते में किथे बि पुलिस नज़र न आई। जेको SP साहिबु चए थो त मां कचे में पिकटां आयूं नी, त पोइ शहर मां निकिरी करे उहे बि कचे विया न, पोइ तव्हांजूं पिकटां किथे हूं, पुलिस किथे ई। असां इन अमल जी मज़म्मत कयूं था ऐं SSP ऐं SHO घोटकी खे बदिली करण जो मुतालबो कयूं था। जी नाज़रीन, अवां पाण ॿुधो शहरी इताद वारनि जो मौक़िफ़ ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त असां SP साहिब खे चवणु था चाहियूं त असांजे ज़िले घोटकी में अमन बहाल करायो वञे। जेकॾहिं अमन बहाल न थियो त असां जुमे जे ॾियारे शटर बंदि हड़ताल कंदासीं। कैमरामैन फुरकान हैदर सां गॾु मोहम्मद अली संगड़, आज़ाद न्यूज़ घोटकी।